वॾड़नि जी आसीस ये ॾखण जी दिशा आहे वॾनि जी आसीस उन्हनि जो जेको हेॾो सुहिणो फोटो लॻायो अथऊं त सम्झो हुन घर में आनंद ऐं आनंद हमेशह रहंदो अचण सां हिकिड़ो ॼण वाइब्रेशन मिली हुन घर में अचो हिकिड़ो झूलण जो भॼन पहिरियों शुरूआत कयूं असांजा भाउ किशू भैया बोल अमर लाल की जय गोतन वारे लाल की माता रुक्मणी माई की श्री सतगुरुदेव भगवान जय ओ बेड़ तुंहिंजे लाल जो पाणी करंदो ईंदो तुंहिंजे लाल जो पाणी करंदो ईंदो बेड़ तुंहिंजे लाल जो पाणी करंदो ईंदो तुंहिंजे लाल जो पाणी करंदो ईंदो पाणी करंदो ईंदो कंहिंखे लहण ॾोढो 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 ईंदो अमिठी आया खूअ ते घुमण ईंदो अमिठी आया खूअ ते घुमण ईंदो खारो पाणी खूअ जो मिठो करे ॾींदो खारो पाणी खूअ जो मिठो करे ॾींदो मिठो करे ॾींदो तोखे मिठो करे ॾींदो मिठो करे ॾींदो अग्नि परिवार खे मिठो करो तुंहिंजे लाल जो पाणी करंदो ईंदो तुंहिंजे लाल जो पाणी करंदो ईंदो मिठी आया बाग में बाग घुमण ईंदो मिठी आया बाग में बाग घुमण ईंदो हथा मेवा बाग जा मिठा करे ॾींदो हथा मेवा बाग जा मिठा करे ॾींदो तुंहिंजे लाल जो पाणी करंदो ईंदो तुंहिंजे लाल जो पाणी करंदो ईंदो मिठी आया घर में घर घुमण ईंदो मिठी आया घर में घर घुमण ईंदो मिठी आया घर में घर घुमण ईंदो ठाहियूं पगला जे घर